अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, कल्ह खां वठी सोशल मीडिया ते केतिरा ई वीडियो वायरल थी रहिया आहिनि एस भट्टी जे मौत जे हवाले सां। दोस्तों, अॼु असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं त छा सच में एस भट्टी वफ़ात करे वियो आहे या न। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां अगर तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, दरअसल ॻाल्हि इहा आहे त कुझु ॾींहं पहिरियां सिंधी अदाकार एस भट्टी खे दिलि जो अटैक थियो हो। सिंधी अदाकार एस भट्टीअ जो बाईपास करायो वियो कराची हॉस्पिटल मां। दोस्तों, इन जो मतिलबु बिल्कुलु बि इहो न आहे त सिंधी अदाकार एस भट्टी वफ़ात करे वियो आहे। दोस्तों, सिंधी अदाकार एस भट्टी सही सलामत आहे, पंहिंजे घर में पंहिंजे घर भातियुनि सां ख़ुशि आहे। दोस्तों, अञा वधीक इहो बि आहे त ज़ुल्फ़कार बुर्दी पंहिंजे फेसबुक अकाउंट ते इहो पोस्ट रखियो आहे त महिरबानी करे एस भट्टी जे बारे में अहिड़ा कूड़ा ख़बर न हलाईंदा कयो ऐं इहो ग़लति ख़बर हलाइण वारे खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। दोस्तों, उम्मीद कयां थो अॼु जो असांजो इहो वीडियो अगरि तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, माशाल्लाह।